नाज़रीन, कराची जी अदालत अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल कैद ऐं 1 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज जौभर जी अदालत में गुलिस्तान जौहर में प्लाट ते कब्ज़े ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत पारां ॾोह साबित थियण ते अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत पारां जवाबदार ते 1 लख रुपया दंड बि मढ़ियो वियो। साईं रखियो मीराणी खे अदालत जे कमरे मां ई गिरफ़्तार कियो वियो। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। कराची जी अदालत अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल कैद ऐं 1 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। इन हवाले सां तफ़सील लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, तफ़सील ॾिजो इन हवाले सां। जी फराह गुलिस्तान जौहर में प्लाट ते कब्ज़े ऐं जेको आहे त नाजाइज़ इस्तेमाल जे केस हेठि जेको आहे त रिटायर्ड DIG साईं रखियो मीराणी खे जेको आहे त गिरफ़्तार कयो वियो आहे। मां इहो ॿुधाईंदो आहियां त सिटी कोर्ट डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज जी अदालत में पारां जेको आहे त फ़ैसिलो ॿुधायो वियो, जंहिंखां पोइ अदालत जे कमरे मां ई रिटायर्ड DIG साईं रखियो मीराणी खे जेको आहे त गिरफ़्तार कयो वियो आहे। मथस जेको आहे त 3 साल कैद ऐं 1 लख रुपया जुर्माने जी सज़ा ॿुधाई वई आहे। जॾहिं त हिन वक़्तु साईं रखियो मीराणी खे जेको आहे त गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त प्लाट ते कब्ज़े जे इल्ज़ाम हेठि जेको आहे त साईं रखियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस ऑफिसर हुअण बावजूदि हुन जेको आहे नाजाइज़ इस्तेमालु कया, जंहिंखां पोइ हुन शहरीअ खे धमकी बि ॾिनी ऐं हुनजे प्लाट ते हुन कब्ज़ो कयो, जंहिंखां पोइ अदालत पारां अॼु ही फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे, जंहिंमें रिटायर्ड DIG साईं रखियो मीराणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो आहियां त हीउ प्लाट जेको आहे गुलिस्तान जौहर में ॿुधायो पियो वञे, जंहिं ते DIG साईं रखियो जेको आहे त कब्ज़ो कयो हुयो ऐं गुलिस्तान जौहर जे 7 ब्लॉक में जेको आहे त हीउ प्लाट ॿुधायो पियो वञे, जंहिं ते हिकु शहरी पारां दरख़्वास्त ॾिनी। जेको केस हलंदड़ हो, अॼु केस जी जज पारां फतवा ॾिनी आहे, जंहिंखां पोइ रिटायर्ड DIG साईं रखियो मीराणी खे गिरफ़्तार कयो आहे। मथस 1 लख रुपया दंड ऐं 3 साल सज़ा ॿुधाई वई आहे। ठीक है ख़ालिक, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। कराची जी अदालत अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल कैद ऐं 1 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज जौभर जी अदालत में गुलिस्तान जौहर में प्लाट ते कब्ज़े ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत पारां ॾोह साबित थियण ते अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। अदालत पारां जवाबदार ते 1 लख रुपया दंड बि मढ़ियो वियो। साईं रखियो मीराणी खे अदालत जे कमरे मां ई गिरफ़्तार कियो वियो। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। कराची जी अदालत अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल कैद ऐं 1 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज जौभर जी अदालत में गुलिस्तान जौहर में प्लाट ते कब्ज़े ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पारां ॾोह साबित थियण ते अॻूणे DIG साईं रखियो मीराणी खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि ॼाणण लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। सिकंदर, तफ़सील ॾिजो। साईं रखियो मीराणी खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। जज ओभर जी अदालत आहे, जंहिंमें जेको आहे त गुलिस्तान जौहर में प्लाट ते कब्ज़े ऐं अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करण जो केस दाख़िल करायो वियो शहरी पारां, जंहिंमें जेको आहे त अदालत पारां जवाबदार साईं रखे मीराणी अॻूणो जेको DIG आहे ऐं हींअर रिटायर आहे, उन्हनि जा ऐं फरियादी जा दलाइल ॿुधण खां पोइ अॼु जेको आहे त फ़ैसिलो ॿुधायो वियो, जंहिंमें जेको आहे त अॻूणे DIG साईं रखे मीराणी खे ज़िला सेशन जज ईस्ट जी अदालत पारां 3 साल कैद जी सज़ा ऐं 1 लख रुपयो दंड जी सज़ा बि ॿुधाए छॾी आहे। अदालत में शहरी पारां दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई त DIG साईं रखियो मीराणी जेको आहे त अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करे ऐं पुलिस खे इस्तेमाल करे मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करायो आहे ऐं हू जेको आहे त मूंखे मौतमार धमकियूं बि ॾेई रहियो आहे, कूड़े केसनि में फसाइण जो बि चई रहियो आहे, जंहिं ते जेको आहे त अदालत ॾोह साबित थियण ते अॻूणे DIG साईं रखे मीराणी खे 3 साल कैद जी सज़ा ऐं 1 लख दंड जी सज़ा ॿुधाईंदे कमराए अदालत मां गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ जेको आहे त
कोर्ट पुलिस पारां साईं रखे मीराणी खे कमरा अदालत मां गिरफ़्तार करे जेल पुलिस हवाले कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी सिकंदर तफ़सील ॾियण लाइ।